मेड़ मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। जमील मैसर जी रिपोर्ट मुताबिक़ त बोड सटियल तालका मेड़ जे IBA पास PST स्कोर 40 खां 54 उम्मीदवारनि दुआ चौक बेटो रोड खां मेड़ प्रेस क्लब ताईं दीदार कंबराणी असंगर तुनियो इमरान अबड़ो मुश्ताक अली भुट बख्शल खान शकील वगियो जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी जंहिंमें उम्मीदवारनि सेक्रेटरी खां मुतालबा कया त सभ खां पहिरियां रिटायर DO अब्दुल कादिर लाशारे जेके सीटूं गुम करे बोकस ते भर्ती कई आहे उन लाइ कमेटी जोड़े साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे। ॿियो त ख़ाली पयल मुकमल तालका मेड़ जूं नयूं सीटूं वाज़िब करे सिंध गवर्नमेंट तइलीम जे वेबसाइट ते लॻाई वञे। टियों जेका अपॉइंटमेंट मिक्स सीटुनि में पॉलिसी जे ख़िलाफ़ कई वई आहे उन में TO DO ऑफिस क्लर्क सदा मुलविस रहिया आहिनि। ऐं चौथों तालका मेड़ जे SNE वधाए ॿुॾल तालका मेड़ जे उम्मीदवारनि खे सीटूं ॾेई उम्मीदवारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।